वगण मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वगण भरिसां ॻोठ धणी बख़्श जतोई में बेरोज़गारी खां तंग थी नौजवान गुलज़ार अली पुट मोर मुगेरी पाण मथां घर में पियल रिपीटर जो फायर करे पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उजाए छॾियो आहे। अहिड़े वाक़े जो इतला वगण पुलिस खे ॾिनो वियो, जंहिं बाद पुलिस पहुची लाश खणाए वगण जे सरकारी अस्पताल पहुचायो आहे, जिते ज़रूरी कार्रवाइनि बाद नौजवान जो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। आपघात कंदड़ नौजवान जो लाश जॾहिं घर पहुतो त घर में कोराम अची वियो। राब्ते करण ते नौजवान जे वारसनि अली गुल मुगेरी ॿुधायो आहे त असांजे नौजवान खे 3 ॿारनि ऐं मुसलसल बेरोज़गारी सबबि हू ज़हनी तौर ते सख़्तु परेशान रहंदो। असांजी गैर मौजूदगी में हिन अहिड़ो इंतहाई अहम क़दम खयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।